साथियों, अस्सलाम वालेकुम। जी साईं जी सैयद तमाम दोस्तन के जसो जी जो कल ता पाण असांजा राब्तो कयो अब्दुल रसूल भाग चयो कोट मुला या पनो आखिल सिंध में साईं जी से ये फिक्र ऐं सिंध जी आज़ादी वारी तहरीक ऐं सिंध जो खुशहाली लाइ असांजो साञा मंदन जी वॾी बस्ती आहे। कोट मुला जी बि पंहिंजी तारीख़ आहे। हीउ ॻोठ न फ़क़ति सिंध जो पढ़ियल लिखियल माण्हुनि जो ॻोठ आहे पर सिंध परस्त ऐं सिंध जे हिलाली पुटनि जो बि वॾो ॻोठ आहे। मुंहिंजे अचण जो मुख्य मक़सदु अख़बारूं, टीवियूं, सोशल मीडिया जा ज़रिया ख़ुसूसी तौर ते पाणीअ जे मसइले जंहिंते पंजाब जो गैर कानूनी कब्ज़ो ऐं विलार आहे, जॾहिं पने आकिल में जर हेठि लही वियो आहे ऐं शाखुनि ते पाणी नथो पहुचे, भोटकी जेको गुड्डू बराज जो पहिरियों ज़िलो आहे, जॾहिं कश्मोर ऐं जैकबाद ऐं हेॾे गुड्डू जो हिकु पासो ख़ुसूसन लेफ्ट बैंक जेको खपो अचो आहे दरिया जो, जॾहिं हिते पाणी कोन्हे त पोइ कोट बुला जा नौजवान भाउरो अंदाज़ो कयो त पोइ पाणीअ जी तबाहीअ जी सूरत हाल सिजावल, ठटे, बदीन, कंबर, दादू ऐं उमरकोट ऐं सांगड़ में छा हूंदी। सिंध जे माण्हुनि जे लाइ अॼु वाटर कमीशन चए थी जेका सुप्रीम कोर्ट जे अॻूणे जज जस्टिस अमीर मुस्लिम हानी जे सरबराही में ठहियल आहे त सिंध जा माण्हू 99% साफ़ पाणी पीअण खां महरूम आहिनि। अक़वाम मुत्तहिदा जा आलमी इदारा चवनि था त सिंध पाकिस्तान में पंहिंजे वसीलनि तेल, गैस, मादनियात, दरिया ऐं समुंड जे करे असां सॼे पाकिस्तान में खुशहाल आहियूं, पर सॼे पाकिस्तान में गुरबत सिंध में आहे छो त असांजो तेल, गैस, वसीला, बंदर, दरिया, समुंड ते गैर कानूनी कब्ज़ो आहे। इन कब्ज़े ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ त दरिया जा मालिक सिंध जा माण्हू आहिनि। इन करे त क़ुरान चए थो, शरीयत चए थी, इंटरनेशनल लॉ चए थो, बैन अक़वामी कानून चवनि था त जिते दरिया छोड़ कंदा आहिनि उन्हनि दरियाहनि ते उन मुल्क जे माण्हुनि जो हक़ आहे। दरिया ते सिंध जे माण्हुनि जो हक़ आहे, पर अॼु सिंध जा माण्हू ज़हर आलूदा पाणी था पीअनि ऐं सिंध जूं ज़रई ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। कोटड़ी खां हेठि पाणी न वञण जे करे 30 लख एकड़ समुंड ज़मीन ॾी वियो आहे। उहे शहर जेके सिंध जे नक्शे ते मौजूदु आहे, अॼु उहे शहर समुंड में गर्क थी विया आहिनि। असांजो हिकिड़ो रोज़गार ज़राअत ते कब्ज़ो, ज़राअत तबाह थियनि ऐं पंजाब में बम्पर ख़राब थियनि, फुटी, कमंद, सारी सिंध जा माण्हू पंजाब खां वठनि ऐं ज़रई तौर ते सिंध बर्बाद थिए। इहा ज़रई बर्बादी न आहे, इहा मुआशी तबाही आहे जो असांजा माण्हू ग़रीब आहिनि, रोज़गार ते धारियुनि जो कब्ज़ो आहे। शहर तव्हां ॾेई छॾिया आहिनि गैर मुल्कनि ऐं धारियुनि खे। हिकु तरफ़ दरिया ते धाड़ो, ॿिए तरफ़ दहशतगर्द वज़ीर आज़म जेको कानून लताड़े असेंबली में चए थो त अफ़गाननि, बर्मन ऐं बंगालनि खे शहरी कयो छो त ग़रीब आहिनि। सिंध जे माण्हुनि जी गुरबत ऐं दर्द नथो अचे। तब्दीली जे नारे में सिंध जे लाइ तबाही जो प्लान आंदो आहे इमरान ख़ान। तंहिं करे जेको हुकुमरान अचे उहो आमिर जनरल हुजे या सिविलियन बदमाश हुजे या रिश्वतखोर हूंदो, आवाम जो दुश्मन हूंदो या मनसूबा ठाहींदा त सिंध तबाह थी। असां तव्हां चऊं, असांजो पुरअमन मुतालबो आहे त तव्हां दरिया ते जेको बैन अक़वामी कानून आहे त वॾा डैम ठहनि था, तव्हां तरबेला ऐं मंगला ठाहियो आहे, उन तहत असांखे पीअण जो पाणी ऐं ज़राअत जो पाणी नथा ॾियो। तव्हां कूड़ा हथरादू तरह दरिया खे कट ॾेई लिंक कैनाल ठाहिया आहिनि, चश्मा जेलम लिंक कैनाल, तोसा पंजनद किलाद, थल कैनाल ऐं किनाल ई किनाल ठाहे असांजो लखे क्यूसिक पाणी खणी था वञो सालाना। ऐं असां वटि हालत इहा आहे, मां तव्हांजे आॾो आबादकार बीठो आहियां, मुंहिंजी ज़मीन आहे कंबर ज़िले में, पर कंबर जे माण्हुनि में लॾ पलाइण आहे ऐं माण्हू लॾनि पिया। थर जो माण्हू जी साॻी हालत आहे त लॾ पलाइण आहे। असांजी माउ
न्याणियुनि जे छातीअ में खीर कोन्हे जो ॿारनि खे पीआरे सघनि, छो त सिंध जो माण्हू हाणे त गुरबत जो शिकार त 2 वेला मानी नथो खाई सघे। जेका माउ मानी न खाई सघंदी उहो सिहतमंद ॿार काॾो ॼणी। तंहिं करे इंसाफ़ हुजे त इहा क़त्ल जूं एफआईआरूं ॿारनि जूं त काछो, कोहिस्तान ऐं थर ऐं गॾोगॾु 12 जे इलाइक़नि में जेको ॾुकराइण जी एफआईआर, क़त्ल जी एफआईआर इमरान ख़ान ऐं मुराद अली शाह जे मथां कटिजणु खपे। पर तबाही आहे, इंसाफ़ असांजे लाइ कोन्हे। इंसाफ़ पंजाब जे माण्हुनि जे लाइ ॿियो आहे, इंसाफ़ ख़ैबर पख्तूनख्वा जे माण्हुनि लाइ ॿियो आहे, सिंध जे लाइ माण्हुनि लाइ ॿियो आहे। न करे त असां पाकिस्तान में 3 दर्जे जा शहरी आहियूं। असां पंहिंजे मुल्क में इज़त सां जिया पोइ था चाहियूं। ये सरज़मीन हज़ारनि सालनि खां ख़ुशहाल आहे। हिन जा वारिस अल्लाह ताला सिंधी पैदा कया आहिनि। बर्मी, बंगाली, अफ़गानी भागोड़ो असांजी धरतीअ जो वारिस कोन्हे। असांजा अबादादा सदियुनि ताईं विड़िया आहिनि। तॾहिं सिंध जो नक्शो ऐं सिंधी क़ौम ऐं हितां असांजूं सूरतूं ऐं शिकिलियूं बहाल आहिनि। असां को तुर्खान अरबून न, पर धरतीअ जा दरावड़ पुट आहियूं। चऊं था त धारिया असांजे देश में तुंहिंजो देश मुंहिंजो देश, तुंहिंजो राबर मुंहिंजो राबर। तंहिं करे असां चऊं था त दरियाव असांखे ॾियो, नौकरियूं असांखे ॾियो, तरक़ी असांखे खपे। असांजा नौजवान नौकरियुनि खां महरूम आहिनि। असांजूं माण्हू अखियुनि में ख़्वाब खणी बीठियूं त असां जेके पुट ॼणे आहिनि उहे आला तालीम जिन खे ॾिनी अथऊं तिन खे रोज़गार ॾियो। असांजे लाइ रोज़गार कोन्हे। वज़ीर आज़म चए थो त जेको ॿार हिते पैदा थियो आहे उनखे हितां जो कागज़ ठाहे ॾियो। भई त जंग में माण्हू आया आहिनि। अफ़गानिस्तान हिननि जो वतन आहे, माण्हू ॿाहिरि मोकिलियो। बंगालनि जो पंहिंजो वतन आहे, बर्मन जो पंहिंजो वतन आहे, पख्तूननि जो पंहिंजो देश आहे। हज़ारनि सालनि खां पख्तूननि जो देश पंहिंजो आहे। हज़ारनि सालनि खां पंजाबियुनि ऐं सराइकियुनि जो पंहिंजो देश आहे। हज़ारनि सालनि खां सिंधियुनि ऐं बलूचनि जा पंहिंजा देश आहिनि। असांजूं ॿोलियूं, सकाफ़तूं आहिनि। पर मुल्क जी फेडरेशन, मुल्क जे वफ़ाक़, मुल्क जे निज़ाम में जे तव्हां सिंध खे ग़ुलाम ऐं महकूम ऐं फ़तेह कयल था सम्झो त सिंध फ़तेह न थी आहे। सिंध ते कब्ज़ो ऐं बिलार असांखे क़बूल न आहे। असां अरबूननि, तुर्खाननि, ईराननि, यूनाननि ऐं अंग्रेज़नि ऐं अरबनि सां बि विड़िया हुआसीं। जे कब्ज़ो आहे त पोइ सिंध जे दुश्मननि जे ख़िलाफ़ असांजी पुरमन जदोजहद जारी आहे। नौजवान भाउरनि ॾे या दावत खणी आयो आहे धरतीअ जे गैरतमंद ऐं हिलाली पुटनि ॾे त असांजो कदम ॾहरकी हुजे, जिते सिंध जा पुट ऐं न्याणियूं गॾु थी हथ मथे खणनि त दरिया ते कब्ज़ो नामंज़ूर, सिंध में धारिया नामंज़ूर। नारो आहे त धारिया सिंध छॾे वञो, सिंध असांजी माउ। वतन असांजो मादरे वतन आहे। मादरे वतन ते गैर मुल्की क़बूल न आहिनि। मादरे वतन जे दरिया ते कब्ज़ो क़बूल न आहे। मादरे वतन में बुख ऐं गुरबत क़बूल न आहे। तंहिं करे बुख ऐं ज़िल्लत ऐं जबर पाण तो ख़तम करण था चाहियो त इहो प्रोग्राम पीपल्स पार्टी, तहरीक इंसाफ, मुस्लिम लीग, मुल्लनि जी जमायत में न आहे। इहो पैगाम आहे शाह लतीफ़ जो, मखदूम बिलावल जो, शाह हैदर सनाई जो, रहबर साईं जीएम सैयद जो, बशीर खान कुरैशीअ जो। असांजे हज़ारनि सालनि में असांजी सचाई जा पैगाम न आहिनि। कूड़ा, ड्रामेबाज़ ऐं ज़बान दराज़ जिन जे कोल फेल में फ़र्क़ु आहे। इन लाइ सियासत कूड़ ऐं ठगी जो नालो आहे। असांजे लाइ सियासत अवाम जी ख़िदमत जो नालो आहे। नौजवान पंहिंजे जज़्बे सां अचो ऐं पंहिंजा भाउर, बुज़ुर्ग, साथी, हितां मोटरसाइकिल जो पंधु आहे, हितां ट्रैक्टर जो पंधु आहे, हितां चिंची जो पंधु आहे। तंहिं कोट बुले जा रहवासी ॿाहिरि निकिरी ऐं जेके काफ़िला अचनि था उनखे आजाए बि कयो ऐं गॾिजी होॾे हलो। ऐं असांजी पुरमन जदोजहद उहा तेसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं सिंध हिन ज़ुल्म ऐं बर्बरीअ खां निकिरे नथी। तव्हांजी महिरबानी। सिंधु देश,